नाज़रीन सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां मोहम्मद पहाड़ शामिल करूं था हिन वक्त खबरूं। नाज़रीन PPMPA मोहम्मद अली मुल्कानी चयो आहे त असां हमेशा अवामी मुफ़ादन पटांदड़ सियासत कई आहे। तक जे माण्हुनि खे रिलीफ फराहम करण जे लाइ करोड़नि रुपयनि जी लागत जा रिकॉर्ड तरक़ियाती कम कराया आहिनि। इंशाअल्लाह इहो ख़िदमत जो अमल जारी रहंदो ऐं 27 फरवरी ते अवामी समुंड न्याज़ी सरकार खे लोड़े छॾींदो। सिंध ऑनलाइन टीवी चौहड़ जमाली जे रिपोर्टर कादिर कहर मौजूद हुन वधीक चयो त न्याज़ी सरकार जे बदतरीन दौर में गरीब तबको पाणी भज भाण ऐं मानी गभे जे लाइ मुश्किलातुनि जो शिकार आहिनि। नाअहल न्याज़ी सरकार जी नाक़िस पॉलिसियुनि जे करे सिंध जे अवाम शदीद परेशानियुनि जो शिकार आहे। हुन चयो त कहर बिरादरी हमेशह असांजी मदद कई आहे। असां बि उन्हनि जे मसइलनि खां वाक़िफ़ आहियूं। 1 महीने अंदर राजन शाह रोड की तामीरात शुरू कई वेंदी। बिजली समेत हर मुमकिन सहूलतूं फराहम कई वेंदियूं। असां हमेशा हितां जे अवाम खे रिलीफ ॾियण जे लाइ कोशान रहिया आहियूं। उन मौक़े ते सरदार मीर मोहम्मद ओठो, बैरिस्टर इनायत अली मुल्कानी, शफकत खान मुल्कानी, सेठ अब्दुल अजीज मेमण, मोहम्मद खान मेमण, चांद राइस मिल डॉक्टर नज़ीर मेमण, सदर PP शाह, बंदर यूसुफ जमाली, भुट्टो लाशारी, डॉक्टर हनीफ मेमण, नज़ीर अहमद जंगेजू, अलहदाद खान पठान, अदा उमर मेमण, कादिर कहर, डॉक्टर यूसुफ मेमण, डॉक्टर इकबाल खट्टी, उस्मान मेमण, बेकरी वारो शकील खट्टी समेत साफ़िन शेरिन मौज़िज़ वॾे अंग में शिरकत कई। जॾहिं त तकरीब दौरान सरदार मलिक सुलेमान कहर पारां MPA मोहम्मद अली खान मुल्कानी खे अवामी ख़िदमतुनि जी मञता तौर ते पटको ॿधायो वियो ऐं खेनि अजरकनि जा तोहफ़ा पेश कया विया। वधीक खबरुनि जी अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन TV।